बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 13 दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे क़ाइदे आज़म रहमतुल्लाह अलैहि। बैत आहे, पहिरें हिन बैत जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब। उन खां बैद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ गुण माना ख़ूबियूं या तारीफ़। लफ़्ज़ अज़मत माना वॾाई या शान शौकत। लफ़्ज़ इल्म माना ॼाण। लफ़्ज़ दौलत माना ख़ज़ानो। लफ़्ज़ मेहनत माना पोरियो। लफ़्ज़ फ़रमायो माना चयो। लफ़्ज़ क़िस्मत माना नसीब या भाग। लफ़्ज़ वतन माना मुल्क या देश। जी दोस्तों, हाणे बैत जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत क़ाइदे आज़म जा गुण ॻायो, जंहिं ही पाकिस्तान बनायो। सम्झाणी। शाइर अली मोहम्मद मजरूह हिन शेर में चवे थो त असांखे क़ाइदे आज़म जी तारीफ़ करणु घुरिजे, जंहिं ही पाकिस्तान ठाहियो। बैत मेहनत 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 मेहनत, मेहनत में ई आहे अज़मत। क़ाइदे आज़म हो फ़रमायो, जंहिं ही पाकिस्तान बनायो। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त असांखे हर वक़्तु मेहनत करणु घुरिजे, छो त मेहनत में ई अज़मत आहे। ऐं इहा ॻाल्हि क़ाइदे आज़म बि चई आहे, जंहिं ही पाकिस्तान बणायो। बैत इल्म अव्हां जी क़िस्मत आहे, वक़्त वॾी हिकु दौलत आहे। क़ाइदे आज़म हो फ़रमायो, जंहिं ही पाकिस्तान बनायो। सम्झाणी। शाइर हिन शेर में चवे थो त वध में वधि इल्मु हासिल करणु घुरिजे, छो त उन सां क़िस्मत ठहे थी। इहा ॻाल्हि बि यादि रखणु घुरिजे त वक़्तु हिकु वॾी दौलत आहे, उन करे वक़्त खे ज़ाया न करणु घुरिजे। इहा ॻाल्हि क़ाइदे आज़म बि चई आहे, जंहिं ही पाकिस्तान ठाहियो। बैत सभई पाकिस्तानी आहियूं, गॾिजी पाक वतन खे ठाहियूं। क़ाइदे आज़म हो फ़रमायो, जंहिं ही पाकिस्तान बनायो। सम्झाणी। शाइर हिन शेर में चवे थो त असीं सभु पाकिस्तानी आहियूं, असांखे गॾिजी पंहिंजे वतन जी तरक़ीअ लाइ कमु करणु घुरिजे। इहा ॻाल्हि क़ाइदे आज़म बि चई आहे, जंहिं ही पाकिस्तान बणायो। जी दोस्तों, हाणे मश्क हल कंदासीं। मश्क। अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, हिन बैत मां तव्हांखे कहिड़ो बंदु वधीक वणे थो? जवाब, हिन बैत मां असांखे हेठियों शेर वधीक वणे थो। सभई पाकिस्तानी आहियूं, गॾिजी पाक वतन खे ठाहियूं। क़ाइदे आज़म हो फ़रमायो, जंहिं ही पाकिस्तान बनायो। नंबर ॿियो सवाल,
जेको बंदि तव्हांखे वधीक वणे थो उहो छो थो वणे? जवाब: इहो शहरु असांखे इन करे वणे थो जो इन में असांखे ॿुधायो वियो आहे त असीं सभु पाकिस्तानी आहियूं। उन करे असां सभिनी खे गॾिजी पंहिंजे वतन जी तरक़ीअ लाइ कमु करणु घुरिजे। इहा ॻाल्हि क़ाइदे आज़म बि चई हुई जंहिं ही पाकिस्तान ठाहियो हो। नंबर 3 सवाल: हिन बैत में क़ाइदे आज़म असांखे कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जवाब: हिन बैत में क़ाइदे आज़म इल्मु हासिलु करणु ऐं महिनत करण जो पैगाम ॾिनो आहे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो। लफ़्ज़ आहिनि गुण, अज़मत, क़िस्मत, दौलत। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ गुण माना ख़ूबियूं, लफ़्ज़ अज़मत माना वॾाई, लफ़्ज़ क़िस्मत माना नसीब, लफ़्ज़ दौलत माना ख़ज़ानो। दाल हेठि ॾिनल बंद मुकमिल करियो। जी दोस्तों, ही बैत जा बंद आहिनि, इन्हनि खे मुकमिल कंदासीं। बंद पहिरियों: महिनत 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 महिनत, महिनत में ई आहे अज़मत। क़ाइदे आज़म हो फ़रमायो जंहिं ही पाकिस्तान बनायो। बंद ॿियो मुकमिल कंदासीं। इल्मु अव्हां जी क़िस्मत आहे, वक़्त वॾी हिकु दौलत आहे। क़ाइदे आज़म हो फ़रमायो जंहिं ही पाकिस्तान बनायो। हिन बैत मां हम आवाज़ लफ़्ज़ ॻोल्हे लिखो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ ऐं उन्हनि जा हम आवाज़ ॻोल्हे लिखंदासीं। लफ़्ज़ ॻायो, हम आवाज़ बनायो। लफ़्ज़ महिनत, हम आवाज़ अज़मत। लफ़्ज़ क़िस्मत, हम आवाज़ दौलत। लफ़्ज़ ठाहियूं, हम आवाज़ आहियूं। वाव क़ाइदे आज़म बाबति के बि 7 जुमिला लिखो। जी दोस्तों, हाणे क़ाइदे आज़म बाबति 7 जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों: क़ाइदे आज़म जो नालो मोहम्मद अली जनाह हो। जुमिलो ॿियो: क़ाइदे आज़म कराचीअ में ॼाओ। जुमिलो टियों: हुन शुरूआती तइलीम सिंध मदरसतुल इस्लाम कराचीअ में हासिलु कई हुई। जुमिलो चोथों: पोइ हू वधीक तइलीम लाइ विलायत वियो। जुमिलो पंजों: वापसि अची बम्बईअ में वकालत शुरू कई। जुमिलो छहों: क़ाइदे आज़म जी रहनुमाईअ में मुसलमाननि अंग्रेज़नि खां आज़ादी हासिलु करे हिकु नओं वतन ठाहियो जंहिंजो नालो पाकिस्तान आहे। जुमिलो नंबर 7 ऐं आख़िरी: क़ाइदे आज़म 11 सेप्टेम्बर 1948 ईस्वीअ ते वफ़ात करे वियो।